झरते फोटो जीअं लॻे लहर अध थिए, तूं पिण आहीं तीअं दुनिया में को ॾींहड़ो। इंसान मुक़रर वक़्त जे लाइ हिन दुनिया में आयो आहे। उहो मुक़रर वक़्तु हिते रही खेसि फना थी वञिणो आहे, पर अलाए जे छो खेसि हिते अचण खां पोइ ईअं लॻंदो आहे जहिड़ो कर सदाईं हमेशह लाइ हू हिते रहंदो। उन जे करे हू वतंदो आहे, माल मेड़ींदो, हक़ ऐं नाहक़ जो संधो खेसि विसरी वेंदो आहे ऐं हू रुॻो माल मेड़ींदो, गॾु कंदो वेंदो आहे। ऐं इहो बि ॾिठो वियो आहे अक्सर करे त उहो माल चोड़ण जी घड़ी न ईंदी आहे त हू हितां हलियो वेंदो आहे। जॾहिं माल मेड़े मेड़े गॾु करे ऐं पोइ चोड़े न सघे, खाई पी न सघे, माणे न सघे, उन जूं सहूलियतूं न वठी सघे, त पोइ अहिड़ो माल कहिड़े कम जो। ॿियनि जा हक़ फॿाए माल त मेड़े वञे, पर पोइ खंडु ज़रिए लाइ सिकी वञे, ब्लड प्रेशर लूणु फुरे वञेसि, त पोइ हू आख़िर इहो सभु कुझु कंहिंजे लाइ थो करे, छाजे लाइ थो करे। जॾहिं त पाण ॼाणे थो भरपूर नमूने में त हू आर्ज़ी आहे, सभु शयूं आर्ज़ी आहिनि, हुनखे पंहिंजो किरदारु मुसबत नमूने अदा करणु घुरिजे। पर अलाए छो हू विसारियो वेहो रहे त आउं को सदाईं हिते रहंदुसि, हमेशह हिते रहणो अथमि। लतीफ़ साईं इहा ॻाल्हि असांखे सम्झाईंदे हिकिड़ो बैत जोड़ियो ऐं उन में चयईं त जरते फोटो जीअं लॻे लहर अध थिए। जर यानी पाणी, पाणीअ जे मथां फोटो यानी बोड़ियो। उहो जॾहिं पाणीअ जे मथां अचे थो त उन जी ज़िंदगी तमामु थोरड़ी हूंदी आहे ऐं उन खे जीअं ई लहर लॻंदी आहे, जीअं ई हवा जो को झूटो लॻंदो अथसि त उहो फाटी ख़तमु थी वेंदो आहे। लतीफ़ साईं इहो मिसाल खणी असांखे सम्झाए त तुंहिंजी हयाती एतिरी मुख़्तसिर आहे जेतिरी इन पाणीअ जे बोड़े जी, त पोइ तूं बांवर छाते थो करीं? तूं हीअ मेड़ियां मेड़ियां आख़िर कंहिंजे लाइ पियो करीं? तूं पिण आहीं तीअं दुनिया में को ॾींहड़ो। तूं बिल्कुलु ईअं जीअं पाणीअ जो बोड़ियो घड़ी खन जे लाइ हूंदो आहे, ईअं तूं हिन काइनात में आयो आहीं ऐं तोखे घुरिजे त तूं पंहिंजो मुसबत किरदारु अदा करीं। तो मझां माण्हुनि खे फ़ाइदो, नफ़ो, लाभ मिले। तोखे हॾ ॾोखी थी ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे, ॿियनि जो मददगार थियणु घुरिजे, छाकाणि त मुख़्तसिर अरसो, मुख़्तसिर तो वटि लम्हो आहे ज़िंदगी गुज़ारण जो। इहो तोखे खपे त पॉज़िटिव गुज़ारे वञी। झरते फोटो जीअं लॻे लहर अध थिए, तूं पिण आहीं तीअं दुनिया में को ॾींहड़ो।